मां त पंहिंजे माल खे पंहिंजे घर जे भातियुनि जीअं सम्झंदो आहियां। इन्हनि मथां असांजे घर जो गुज़र हली रहियो आहे। हाणे जॾहिं इन्हनि खे शहर में विकिणी वापसि थींदुसि त रखियल पैसा खपी वेंदा। पोइ वरी मां इहो पंहिंजो माल कीअं ॾिसी सघंदुसि। पर मूं छो दिलि न थी आहे। हू मालिक आहे, गफ़ूर रहीम करीम आहे। हू वरी असांखे ॿीणो करे ॾींदो। बेशक हू सभु कुझु ॿुधे थो, सभु कुझु ॿुधे थो। बुध राति जी मानी सूरन सां कंदसि। उन खां पोइ खाइण जे लाइ कुझु बि न आहे। मालिक भलाई कंदो। सुबुह जो बगीचो थींदुसि, ॿिनि टिनि वेलनि जो अटो निकिरी पवंदो। उहो त मालिक भलाई कंदो, पर सुबुह जो छा कंदसि? खंडु पती बि न आहे जो तव्हांखे सिलेमानी चांहि ठाहे करे नेरनि करायां। राति तारी मानी भला बचाए रखिजां, उहो सुबुह जो नेरनि करे निकिरी वेंदुसि। सुबुह लाइ बचाईंदसि त पोइ राति छा खाईंदासीं? बाटी न त पाड़े मां उधारी वठी आ। सभु नाराज़ आहिनि। वञा थी, जे मुंहुं फेरियनि त छॾियां थी, न त पोइ हिकिड़ी बाटी जो अर्ज़ु कंदीसां। इहा त ॻाल्हि ई मूंखां विसरी वई। सभु असांखां नाराज़, पोइ असांखे बाटी केरु ॾींदो? अॼु राति रोज़ो था रखूं, सुबुह जो खणी नेरनि कंदासीं। पोइ बुख ते निंड ईंदई। बुख ते राति जो निंड त कोन ईंदी। छा तूं सुबुह जो बुख ते सवारी करी सघंदे? पोइ ईअं कर भला, साजरी हिकिड़ी मानी पचाए रखे छॾ मोर जे लाइ। मोर खे चइजां असां मानी खाई छॾिया। सुबुह जो जेके 2-2.5 मानी थियूं मां खाई हली वेंदुसि। जेका तुंहिंजी सलाह। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।